तूं भी शिकारी जो कुछ चाहीं मूंखां कॾहिं बचणो नाही। नाले न सां वेस बदल सां तुंहिंजी मुंहिंजी जंग असल सां जारी आहे जारी रहंदी शिकारी जंग तोसां जारी रहंदी। इंशाल्लाह शिकारनि ऐं वापारनि पखियुनि वारनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन जारी रहंदो। लही चो जवाबदार खे बि लाया 148 अदद वया जंगली तलीअर जेके चयो वेंदो आहे हथु कया विया आहिनि जिन खे खणी कुदरती माहौल में आज़ादु करण लाइ इन सरसब्ज़ इलाइक़े में पहुता आहियूं। मलीर ज़िले जो एरियो आहे। लाल मोहम्मद मदन लाल असांजी पूरी टीम मोहम्मद अज़ीम बुरफ़त जे सरबराही में कार्रवाई कई आहे ऐं तव्हांजे साम्हूं इन पखियुनि खे आज़ादु कयो थो वञे। तव्हां ॾिसंदो तारीख़ 22/8/2021 मलीर ज़िले जो एरियो आहे। खोलियो परे थी वञो तव्हां हथु कढी अचो। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ज़बरदस्त